अज 28 जूलाई सन 2019 25 ज़ुल्क़ाद 1440 हिजरी। गोठ बजर सोरो आरी सरकिस्तान हैदराबाद। मदरसा दारुल उलूम कासमिया में तहफ़्फ़ुज़े मदारस दीनिया व दस्तार फ़ज़ीलत जो उन्वान सां प्रोग्राम रखियो वियो आहे। तव्हां सां बि पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जी नियत सां गॾु थियाऊं। अॼु जेसी ताईं भी स्पीकर जो आवाज वञे जो अल्लाह जी रहमत जो वॾो बड़ो मींहुं वसी रहियो। जॾहिं मजलिस ख़त्म थींदी घर हलंदासीं त खाली न हलंदासीं, अल्लाह जी रहमत सां मालामाल थी करे हलंदासीं। सभु चओ इंशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाह मदरसा दारुल उलूम कासमिया जो अज नतीजो ज़ाहिर थींदो। अज वॾा नौनिहालनि मासूम बचड़नि जी दस्तारबंदी थींदी। हुफ़ाज़े कराम जिन ॾींहुं और रात मेहनत करे उस्तादनि जा दड़का खाई उजागा करे मारा खाधऊं। रात जो 11 ताईं वरी आज़ान सां उथी करे क़ुरान पाक खे पढ़िया, मेहनतूं कयूं, गोॾो खोले वेठा। अॼु हुन जे दिलि में क़ुरान जो अखर अखर लफ़्ज़ लफ़्ज़ यादि थियो आहे। जॾहिं असांजा आलिम सॻोरा उन्हनि जे मथड़नि ते रूमाल ॿधंदा, ये तव्हां रूमाल ये कपिड़े जा टुकड़ा न सम्झिजो, बल्कि जन्नत जा ताज आलिम हिन जे मथां रखंदा। क़यामत वारे ॾियारे अल्लाह तबारक व तआला हिन जे अबे ऐं अमड़ खे अहिड़ो त ताज पौराईंदो जो ज़ऊ अहसन मिन ज़ऊ शम्स। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त उन्हनि जे ताज जी रोशनी दुनिया जे सिज ऐं चंड खां बि वधीक हूंदी। क़यामत वारे ॾियारे अल्लाह उन हाफ़िज़नि खे एहसास ॾींदो त हिकु हिकु हाफ़िज़ पंहिंजी सिफारिश ते जन्नत में 10 माण्हू वठी वञे। कोटा मिलंदी, जीअं वज़ीरनि खे सेनेटरनि खे कोटा मिलंदी आहे नौकरीअ जी। बाबा तोखे 10 नौकरियूं, तोखे 5 नौकरियूं। क़यामत वारे ॾियारे आलिमनि खे 80 माण्हूअ जी कोटा मिलंदी सिफारिश। क़ुरान जे हाफ़िज़ खे 10 माण्हुनि जी सिफारिश। अॼु हुन अबे अम्मा जा बि थक लही पिया, जिन पंहिंजनि बचड़नि जी क़ुर्बानी ॾिनी। अॼु उन्हनि माण्हुनि जी बि दिलि ख़ुशि थी जिन मदरसे सां जामी माली ख़ैरात ज़कात सदक़ात ॾेई करे ताबुन कयो। अॼु उन्हनि जी बि दिलि ख़ुशि थी त असांजी ज़कात रायगान न वई, असांजी ख़ैरात रायगान न वई, असांजा पैसा रायगान न विया, बल्कि इन्हनि मां मेहनत थी जो अॼु मदरसे जो नतीजो ज़ाहिर थियो। जो हाफ़िज़ जी मसड़नि ते दस्तारबंदी जा वरो पिया आलिम वराए। अॼु उन्हनि उस्तादनि जा बि थक लही पवंदा, अॼु उन मोहतम साहब जा बि थक लही पवंदा।
बचल शोरे जे गोठ जा इलाके जा गैरतमंद मुसलमानों अल्लाह पाक जे घर जे मथा राज़ी थींदो आ उन घर मां एड़ा गुलाब जा गुल कढंदो। अब चुप करे पुट ॻाल्हाए न बाबा। कुरान जो मुहाफ़िज़ अल्लाह असां गलती कान्हे परेशान न सोचो। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। सोना मोहम्मद अरबी गम न कर इन कुरान के हिफाज़त जी ज़मानत मां रब तो कर। तौरात जी न, इंजील जी न, ज़बूर जी न। तव्हांखे तौरात इंजील ऐं ज़बूर जा हाफ़िज़ नज़र न ईंदा। अॼु न स्टेज ते ॾिसंदव त तव्हांखे नंढा मासूम बच्चा हिन कुरान जा हाफ़िज़ नज़र ईंदा। हिन कुरान जी हिफ़ाज़त जी ज़मानत रब खई आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। कुरान के तलफ़ुज़ जी हिफ़ाज़त कारी सगोरो पढ़ी वई, तजवीद सां, तरतील सां, अदायगी सां, कानून सां, रिवायतुनि सां। कुरान के सूरतुनि जी, सिपारनि जी, रुकुनि जी, ज़बर ज़ेर शद मद जी हिफ़ाज़त अल्लाह हाफ़िज़नि खां कराई। कुरान जी तर्जुमे जी हिफ़ाज़त अल्लाह आलिमनि सगोरनि खां कराई। कुरान जी तफ़सीर जी हिफ़ाज़त अल्लाह मुफ़स्सिरीन हज़रात सां कराई। जेसीं ताईं क़यामत जो सिज उभरंदो जो कुरान महफ़ूज़ आहे। कुरान त महफ़ूज़ आहे पर कुरान पढ़ण ऐं पढ़ाइण वारा बि महफ़ूज़ आहिनि। उनजो मुहाफ़िज़ बि अल्लाह। असांजी गलती न आहे। बाक़ी इहा ॻाल्हि आहे त ठीको असां न कयूं मदरसनि में, असां ठीकेदार न आहियूं। बाक़ी दुनिया वारो इहा ॻाल्हि ॿुधी छॾियो त चौकीदार मदरसनि जा ज़रूरु आहिनि। चौकी ॾींदसि। हिन मदरसनि तव्हांखे गुलाब जा गुल कढी ॾिना। आलिम मदरसनि मां फारिग़ थिया, मुफ्ती साहब, कारी साहब। तव्हांजे हिन लाड़ जो हीरो शेखुल हदीस उस्तादुल उलमा जंहिंजी निस्बत सां ही मदरसो क़ाइम आहे, साईं मौलाना शेखुल हदीस मरहूम व मग़फूर हज़रत मौलाना साईं अब्दुल गफूर कासमी साहब रहमतुल्लाह अलैह। एॾो जय्यद आलिम हो जंहिंजा हज़ारनि जी तादाद में शागिर्द आहिनि। हज़रत साईं मौलाना मोहम्मद ईसा समूह साहब इन मदरसनि जा फारिग़ आहिनि। अल्लामा शहीद रहमतुल्लाह अलैह मदरसे जो फारिग़ हो। दोस्तों, अल्लाह जंहिंजे बरकत वारो कंदो आहे उनजो कोई भी मुक़ाबिलो करे न सघंदो। बेगरम बरकत वारो काबतुल्लाह बरकत वारो उनजो को मुक़ाबिलो करे न सघे। फरमाईंदा इन्ना अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नासि लल्लज़ी बिबक्कत मुबारका बिबक्कत मुबारका व हुदल लिल आलमीन। सुभान अल्लाह ॾाढे कंदो त काबे जी ज़ियारत थी वई। जेको ॾाढे कंदो हिन साल मदीने में मक्के पाक जे अंदर अल्लाह जो घर बैतुल्लाह जंहिंखे रब बरकत वारो कयो। सारे जान जे लाइ हिदायत जो दरवाज़ो सारे जान। उन ज़माने में काबतुल्लाह सादरो ठहियलु हो। खजियूं जूं छड़ाइनि जी छतूं, पथरनि जूं दीवारियूं सादरो। यमन जो बादशाह जंहिंजो नालो अबर, उनजी इमालात सिर सोन जी, सिर चांदीअ जी।
उन्होंने कोई तकीदोई न हो हजार जे तादाद में मानो पैदल सफर करे थी करे मक्के पाक में काबतुल्लाह की ज़ियारत करता वहां भी करता काबे से सार की अब के काबे से सार की तो काबे चल सादरो मावड़े वने ता मुझे नी मला ता को निसरण लो काबे के नहीं 60,000 हाथ जो लश्कर वठी मक्के पाक जिया जो मक्के में आयो मक्के पाक जे ॿाहिरां उठन जो धन पियो चढ़े ॾाढा सोना पुछे कंहिंजा चई साईं काबे जे मालिक जा उन ज़माने में काबतुल्लाह जो खिदमतगार काबतुल्लाह जो मुतवली मुझे साईं इमामुल अंबिया सरदारुल अंबिया रहमत वाले नबी साईं जो ॾाढो साईं ख्वाजा अब्दुल मुत्तलिब जिने वो दोने जा अवे गाड़ी हुई शाका खबर दस मां के लाउड किए कर ये तो पूरे मो कराए भाई की आजाद कर वो मान वाला सा बली हो जो सुभान अल्लाह अया डाडा मालाड़ कणे जो सुभान अल्लाह मुझो शहीद बाबो चंदो तो छड़ो माखे न वणंदी आ मुझे रब के भी डाडी जे उठ सब क्यों उठ जब्ती आ मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया जे डाडे साईं के पतो पयो साईं तुझा उठ सब उठन चढ़ाइण जे लाइ अचे पयो हसीन जमील कदावर जवान सोनो जवान अचे पयो बचल छोरे दी गोत जा मुसलमानों मुझे साईं जे ॾाढो एॾो सोनो हो जो उनजे चेहरे में जो मोहम्मद मुस्तफा जो नूर चमके पियो अरे बरा मुझे और कैसे शब्द कहते हैं जिसे केरा जिसे युवाना काबे जो मालिक युवाना अबे चयो सुमा तुझे काबे के ठाहिण जो अचा तू वरी उठ छॾाइण आयो जे बाबा काबो मुंहिंजो न आहे मां काबे जो नौकर मां काबे जो खादिम मां बुहारीदार काबतुल्लाह जो मालिक अञा ॿियो थई असां ग़रीबनि जा उठ छॾे ॾे तूं ॼाण वञी काबे जो मालिक ॼाणे अल्लाह चई तूं मुक़ाबिले में न ईंदे चई न मां न ईंदुसि बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध अबरा तूं बि 60,000 हाथियुनि जो लश्कर वठी आयो आहे पाण खे वॾी ताक़त वारो पियो सम्झे पर इहा ॻाल्हि ॿुध जंहिंजो काबो कई हुनजो बि ऐलान इहो कई त इन्नल क़ुव्वत लिल्लाहि जमीआ समूरी कुव्वत सुपर पावर ना सुपर पावर न अमेरिका न रूस न लंदन न इंडिया सुपर पावर एक पारा सागरी बाबा वोट छड़े दे जी मुकाबलो न करे चीजा बाबा जी वोट छड़े पाक नबी इमामुल अंबिया जो ॾाढो साईं आयो मके वारनि खे चइणे अचो जबल जे चोटी ते चढ़ी अबरे जो मज़ो ॾिसो घर खाली ये अल्लाह पाक जी आदत मुबारक ताकत जे मुकाबले में ताकत माणींदो दुनिया वारनि खे ॾेखारींदो मां रब मोहताज न आहियां हेॾो 60,000 हाथियुनि जो लश्कर हुनजे मुक़ाबले में का ताक़त न आई अल्लाह हे मुंहिंजे साईं जे ॼमण खां 1 साल पहिरियों वाक़ियो अल्लाह फरमाए मुंहिंजा दिलबर मुंहिंजे घर खे ठाहिण जे लाइ अबरू 60,000 हाथियुनि जो लश्कर वठी करे अचे पियो मुंहिंजे घर खे ठाहिण जे लाइ अल्लाह हुनजे मुक़ाबले में थो छांदो फरमाईंदा अलम तर कईफ फ़अल रब्बुक
बिअस्हाबिल फील अलम यजल कैदहुम फी तضलील वअरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीहिम बिहिजारा بحجارة من سجيل فجعلهم كعصف مأكول. Ada tuh dia godana subhanallah contoh kita saat Musa ke Madinah ahladu apa juga orang contoh padu itu apa असांजी हिकिड़ी जमात आहे उहा पंध बि सफ़र कंदी तबलीग जमात अल्लाह वारनि जी जमात हा चपे चपे ते सफ़र करे पंध वञी करे कंदा हाणे तव्हां बि ॾाढा सुभान अल्लाह चवंदो त मदीने जहाज़ में चढ़ी हज खां पोइ वेंदो ॿुधो ॿुधो पैसा पाण भरींदो मतिलबु लाड़कने जी वेही रहे त अब्दुल जब्बार वाइदो करे वियो केरु ॾींदो या मिसाल बना दे लगायो ना अल्लाह फरमायो सोना अबरो 70,000 हाथिन लश्कर करे काबतुल्लाह के प्राण दिला मक्के पाक में आयो उनके मुकाबले में भी ताकत न आई सही छाय फरमायो तयरन अबाबील अबाबील की जमात अल्लाह सही अबाबील के दो चार नो रॉकेट लॉन्चर नहीं इलाशन कोफ नहीं रेफल नहीं फरमाया ना ना मुझे सुना तरमीहिम बिहिजारा एक पक्षी के टे पत्रियों से एक चोब में एक उन चंबे में उन चंबे में अल्लाह फरमायो सोना असा पक्षन के चयो से अबाबीलो वनी करे इन अबरे बादशाह जिन लश्कर जे मथा भी करे पक्षी पत्थर के सजन तहां जो कम चंबा गोलींदा वञो चोबा गोलींदा वञो अल्लाह अल्लाह ओ बचन सोरे जे गोठ जा मुसलमानो चंबा खुलंदा विया चोबा खुलंदी वई एनी त स्पीड सां वा पथरी आई जो उन जे मथे में लगी करे अंदरां क्रॉस करे हाथी के क्रॉस करे जमीन जे अंदर हली वई ये बणजी विया जिया ओ लड़का अज भी नजर कयो त काबतुल्लाह शान ईमान सां बीठो आहे केरो बंदो वारो कंदो आहे उन जो कोई मुकाबलो करे न सघे अज भी वञो काबतुल्लाह अज भी हाजी लब्बे को पिया पढ़ अज भी हाजी उमरो पिया कर अज भी हाजी मथे महीने में हज पढ़ंदा काबतुल्लाह वञो अल्लाह तव्हांखे नसीब करे रब ज़ियारत करे काबे जे इमाम जे पोयां हिकु नमाज़ पढ़ो त लख नमाज़ जो सवाब मिलेव हा तवाफ कयो सफ़ा का मरो मर का सफ़ा ड्रोड़ो जाते अम्मा हाजरा ड्रोड़ी रब रहमो करे ज़मज़म जो खूह ॾिनई ज़मज़म तहां असांखे रब नसीब करे काबतुल्लाह जी ज़ियारत करण सां अल्लाह जी रहमत जो मींहुं वसंदो अथव पंज शयूं वड़ियूं अथव जंहिंजे ॾिसण सां अल्लाह जी रहमत वसंदी आहे बचल शोरे वारो अन्नज़रु इलल काबा हितों गुनाहनि जा अंबार खणी लह जे चोटी खां वठी करे वारनि जे चोटी ताईं वञो मक्के पाक में वञ तुंहिंजी नज़र काबतुल्लाह ते पवंदी वेंदी रब तो फरमायो हुए त ॾाढो गुनाहगार पर तुंहिंजी नज़र मुंहिंजे काबे ते पई आहे मां रब रहमत जो मींहुं वसाई इमाम जे पोयां नमाज़ पढ़ त ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾे हा ॿियो अथव आबे ज़मज़म पीअण त सवाब पीअण खां में जेको दुआ घुरे
तभी रब कबूल करे पर आबे ज़मज़म ॾिसण सां रब जी रहमत जो मींहुं सदो ओ बचल शोरे वारो अचो मां तव्हांखे अर्ज़ु कयां त आबे ज़मज़म काॾों आयो जनाबे इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़िंदगीअ में वॾे में वॾा इम्तिहान 4 आया हिकिड़ो इम्तिहान अल्लाह जे तौहीद बयान जे करण जे करे निमरूद वारनि बाहि में विधुसि अल्लाह ताईं हुन जे बाहि खे पाक बणायो वरी न धरतीअ जे पहिरियां अल्लाह जे दीन जे ख़ातिर हिजरत करण वारो जनाबे इब्राहिम अलैहिस्सलाम हिजरत कयई बैतुल मुक़द्दस जे सरज़मीन ते आयो उरालो थी वियो औलाद कानसि अकला खणी करे दुआ जो घुरे रब हबली मिन सालिहीन अल्लाह मांखे औलाद दे पर साले औलाद दुआऊं घुरंदे घुरंदे कबूल थी वई मेहमान खां सवा मानी न खाईंदो इंतजार कंदो मेहमान अचे पोइ गॾिजी करे मानी था खाऊं हिकिड़े ॾींहुं उराड़ो आयो जंहिंजी उमिरि तमामु 90 साल अची करे जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम चयसि चाचा अचु बिस्मिल्लाह कर मानी खा अबा मां बिस्मिल्लाह न पढ़ंदुसि जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम खे कावड़ आई मां काॾी चई हल मानी कान्हे बिस्मिल्लाह ही नथो पढ़े होॾा रब फरमायो ओ जिब्रील जी रब जलील वञ मुंहिंजे खलील खे चओ खलील मानी तुंहिंजी नहीं मानी मां अल्लाह जी मुझे माने के तड़का ना तसी वजी वठी करे मानी खाराईसि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम रोने ओ चाचा भी बिले अल्लाह न अलमानी का बिस्मिल्लाह पढ़े न जी बा अगे में त मूंखे तड़का ॾेई कढी हाणे वरी इराद पियो करी चई जंहिंखे न पियो मञी न उन मूंखे मयार ॾिनी आहे जे रब के न पियो मनी उन रब मांखे मयार ॾिनी आहे मानी त मुंहिंजी आहे 90 साल थी वियसि मां करे मानी बंदि न कईमांसि अॼु तुंहिंजे दस्तरखाने ते आयो आहे हिका ॾेई तो कढियो अथसि वञ विस्पति मानी खाराए बिस्मिल्लाह पढ़े न पढ़े कुरान जी अखियुनि मां नीर वही आहे त खलील तूं अल्लाह जो नबी आहे रब जो दोस्त आहे मुंहिंजे करे तोखे मयार ॾिठे न मां न मञींदोमांसि न करे पानी बंदि थियो न करे तंदुरुस्ती कसई न करे मानी बंदि कयईं खलील हथ और ते कर तुंहिंजे हथ ते हथ रखी पंजत करे कलमो पढ़े तुंहिंजी नुबुवत ते बि ईमान आणिया उन रब जी तौहीद ते बि ईमान आणिया जेको एॾो बुर्दबार ऐं हलीम आहे महिमान आया मानू जे वेस में हुया मलाइक या ॻाल्हि कुरान में मलाइक आया मानू जो जामो पाए जीअं जो आया जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो परे खां यार महिमान ॾाढा जीअं जो आया कुरान जो फरमाईंदा वलक़द जाअत रुसुलुना इब्राहीम बिल बुश्रा क़ालू सलामा قال سلام فما لبث أن جاء بعجل حنيذ فلما رأى أيديهم لا تصل إليه نكرهم وأوجس منهم خيفة قالوا لا تخف إنا أرسلنا إلى قوم لوط وامرأته فضحكت فبشرناها بإسحاق ومن وراء إسحاق يعقوب قالت يا ويلتى أألد وأنا عجوز وهذا بعلي شيخا إن هذا لشيء عجيب قالوا أتعجبين من أمر الله رحمة الله وبركاته عليكم آل البيت إنه حميد مجيد ويا ملاك माण्हू जो जामो पाए वेस माण्हू असांजे पासे माण्हू चवंदा था असांजो नबी आहे नूर पर जामो माण्हू जो पाया असल जी ॻाल्हि मशहूर आहे जहिड़ो हिन जे असां
नबी संजी ज़ात नूरा माण्हू जो जामो पाए हिन जी बि ज़ात नूर ही पर जामो पाए आया देश बदलाए आया माण्हू जी सूरत वठी आया आया चऊं इब्राहिम अस्सलाम वालेकुम जे काल अस्सलाम कहां जे मतां बि सलाम हुजे तो सुभान अल्लाह। अब इस्लाम जो सलाम इहो अथव अॼु हर कंहिं पार्टी पंहिंजो सलाम कयो हर कंहिं पार्टी हक़ मौजूद सदा मौजूद इहो बि सलाम अथव। हाणे लाड़काणे में माण्हू मूंखे चए मौलवी साहिब अस्सलातु वस्सलाम लॻी या रसूल अल्लाह मां चयो अस्तग़फिरुल्लाह रब्बी हे भाई हे छा थो थिए जे तव्हां सलाम खे न मञींदा वञो अरे अलाह जा बाना तूं सलाम चओ न इस्लाम जो सलाम कहिड़ो हाणे इहो सलाम आहे लाड़काणे में इहो बि हले पियो हिकिड़ा यार मदद चइजे पीर मौला अली मदद चइजे यार अली मदद नथो बोलावे अरे सलाम त आहे न हिका वरी ॿ टे लफ़्ज़ अंग्रेजी जा पढ़ंदा न चवंदा सर बाय बाय तोखे बि बाहि लॻे त मूंखे बि बाहि लॻे सलाम इस्लाम जो सलाम अस्सलामु अलैकुम आका सलाम फरमाए सलाम कयां हलंदे हलंदे विच में वणो अची वियो अॾुला पिया वरी मिलियो चयो अस्सलामु अलैकुम जंहिं चयो अस्सलामु अलैकुम हिकिड़ो सहाबी आयो चइसि अस्सलामु अलैकुम पाण फरमायो वालेकुम अस्सलाम पाण फरमायो 10 वरी ॿियो आयो चई अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह चयो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह पाण फरमायो 20 जो आयो चई अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू पाण फरमायो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू पाण फरमायो 30 मुफ्त में नेकी जेको माण्हू चए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू 30 नेकियूं रब फरमाए लिखोसि लॻा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह कौन दाबीदा ने क्यों मन जा बिल हसना फलहु अशरु अमसालिहा जेको हिक नेकी कंदो असां 10 नेकी जो सवाब ॾींदा जॾहिं त मके पाक में ॾुकर पियो सामान जा उठ बची आया माण्हू भॼंदा आया हज़रत उस्मान संग उस्मान साईं वॾो वापार चई उस्मान रुपए ते 8 आना न पुॼियो चई न चई भला रुपए ॾियो रुपयो ॾियूं असांखे ॾे सोहणे उस्मान रज़ी अल्लाह ताला ने फरमाया न मूंखां हिकिड़े वापारी घुर कई आहे जेको रुपए ते 10 रुपया थो ॾे रुपए ते 10 रुपया कहिड़ो वापारी आहे चई आहे न वापारी रुपए ते 10 थो ॾे चई कहिड़ो वापारी आहे हज़रत उस्मान फरमाया 100 उठ अथव सभु अल्लाह जे नाले ते ग़रीबनि में विराई अथई इहो आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वॾाए मलाक अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम यो कहा साल में माने दा साईं छा खाइबो छा पीबो पुछी पक कंदा साईं गरम खाइबो गरम पीअंदो सर्द पीअंदो माना बोतल या चाह यानी माना खाराइणो न पवे तहिड़ो हुजे न हलो ठीकु आहे असांखे महिमान ईंदा तकबीर ॾींदा आहियूं पटाटे खे या वाङण खे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम एॾो मेहमान नवाज़ हो जो वञी गाबो कोठो लॻा चओ सुभान अल्लाह गाबो पूरी ऐं खाओ बाबा खाए में हिकु ॿिए पिया ॾिसनि अॻे ईअं हूंदो जेको कंहिंजी मानी न खाईंदो चवंदा दुश्मन मानी खाईंदो न दुश्मनी न कंदो जे दुश्मनी करणी हूंदी त मानी न खाईंदो हो अॼु वरी कानून ई उबतो अथव मानी बि हुनजी औताक बि हुनजी सुबुह जो चोरी बि हुनजी साईं हकानी साहिब रहमतुल्लाह अलैहि मां पढ़ंदो डॉक्टर साहिब जो वारिस साहिब मूंखे चवंदो हिते महिमान जो आयो लाड़काणे में मां खे नंढो मदरसो हो चइसि मां राति रहंदुसि रहंदो कोन हुउसि मां वरी हिन चयो ठीकु आहे मां रहियां थो तोखे माण्हू भलो थो नज़र अचे पोइ ख़त बि आणी माथे बिस्तरो बि चवंदो आहे ख़्याल सां सुम्हे आराम सां असुर जो अचां त न महिमान न खट न बिस्तरो कई वरी मेहमान आया खाए न पिया समझियो मिनो मखीफा डिगियो त दुश्मन अची विया अल्लाह अल्लाह इहा ॻाल्हि मान थो कयां क़ुरान में आ मलाइकनि जो सक़ालू ला तख़ाफ
इब्राहिम बिन पांजायो परवानायो अरे बाहेरी में न कई दम खाओ ही मत चई गई ना उरसिलना इला कौम लूत असा अल्लाह जा मलाइक पैगंबर आओ लूत जी कौम ने पिया वञो तो हज पी बेखयाई में एडो तमते थी जो हक छड़े ना हक जे कट लगा सालू छड़े करे नरने मथा मौका रोकण लगा अल्लाह ॾाढो कावड़ियो थने उनने मथा अज़ाब अचण वारो आहे सुबह के करीब सुबह वे जो अचण वारो अल्लाह जो अज़ाबीन इब्राहिम अलैहिस्सलाम पुरतबार हलीम हुयो नरम दिल हुयो अरे बाबा छोड़ा वञो जे रब जो हुकुम हेॾे छो आयो अल्लाह चए इब्राहिम पुट लाइ दुआ घुरी हुई रब फरमाए त वञोसि वञी मुंहिंजे नबीअ खे चओ त अल्लाह जो चवे त पुट थींदी छा थींदी था ॻाल्हायो नबी पाण खे औलाद ॾेई नथो सघे दुआऊं पियो घुरे दुआऊं पुट बीबी साहब बि थी न कहिड़ा महिमान मानी नथा कनि चई त पुट थींदी माई सगोरी ॿुधो जो कुराड़ी ॾेई याद मां क्या कंदा अरे मुठस असांखे ॾेई ॾियो कुराड़ी अरे मुठस अरे قالت يا ويلتا ألد अरे मुठस इधर आता है ए भाई ए जेके मोहरम में हलना है दलील वरिया नहीं तो दलील वरतो है बीबी इब्राहिम जी बीबी मां कम तो यो दलील मां विच में रहना ये हाने नहीं अनाजूज मां कहना के हाथ से सपा कुरानी वहादा बाली शेखा मुझो मुसरी बोलो इन हादा लशैउन अजीब अजीब बात है मलाइका हाने असा जणींदा असा पोड़ा मुझो मुर्स पोड़ो मां सभा आज सा ॾियण काई कुराड़ी थी वई आहे मलाइका ही ॻाल्हि था कनि पुट बि मलाइका ने बीबीअ जे जवाब में जवाब ॾिनो चवण सुभान अल्लाह ओ केड़ो قالوا وتعجبين من امر الله رحمة الله وبركاته عليكم اهل البيت انه حميد مجيد او ابراهيم عليه السلام جا آل بیت اللہ جو رحمت تاجے متا हुजन बरकतू हुजन अल्लाह हमीद भी या मजीद अल्लाह जो एडो कादर मुतलक रब जी कुदरत में एडो ताजुब छो अल्लाह एडो हमीद मजीद जो रब नदे का नौजवान के नदे पर जे अल्लाह हुजन ते जे 100 साल जे बोरे इब्राहिम के पुट ॾेई सके तो गुरे हिक मिले सुबह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहब ली अलल किबर इस्माईल व इसहाक इन रब्बी लसमीउ दुआ सब तारीफ होना अल्लाह जेला अल्लाह पाक माके अलल किबर ओढ़प में इस्माईल ऐं इसहाक जड़ा पुत्र ना हन पुत्र भी एड़ा मिले चवण सुभान अल्लाह बई सालिह बई नबी हज़रत इसहाक अलैहिस्सलाम की औलाद में 18,000 पैगंबर पैदा थे ऐं इस्माईल अलैहिस्सलाम की औलाद में हिकड़ो जो 1.25 लाख नबियन जो सरदार असा जो मिठो मोहम्मद चई न तो सुभान अल्लाह अल्लाह ओ दोस्तों मुख्तसर मोहम्मदी जमाने मौजूद है मागे जो साईं के सही मोहम्मदी साना के ते तो कहलनो समझो था ना अब समझो था जेके समझो था तो सुभान अल्लाह भला जेके न था समझो उनी बैयत खाओ बट या खैर सब तो है सब समझो भला जेके भाई समझो था सब जेका सही गाल समझो था बैयत करे डाडा सुभान अल्लाह ना तो तोर या डाडा चो ना बाबा या मोहब्बत सा चो ना अल्लाह बरकत कर हाने पुट जाओ क्यों इनका
इस इब्राहिम जी मौजा मौला इन पुट के खणी मक्के जेड़ी गैर आबाद ज़मीन में छॾे छो ऐं छा न कई छो त वतख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला अल्लाह तो फरमाए मुझो इब्राहिम दोस्त रब फरमास खलील जी रबे जलील इन बोड़िया के भी खड़ो इन नंढड़े बचड़े के भी खड़ो आओ मुझा मौला खणी करे मक्के जेड़ी गैर आबाद ज़मीन में छॾियूं करे हलियो तो वञे पोइ ते बि न ॾिसजांइ मथां साव न टंग थी पवे सलाम आहे इब्राहिम तोखे हिकु कुराड़ी न पानी न वण न इलाइक़ो अम्मा हाजरा चवे थी खलील हिते न घर न पानी ॾिठई बि न ख़ुदा जी ज़ात जो कसम सम्झी वई रब जो हुकुम अथसि पुट खे सफ़ा जबल जे चोटी ते पार ते सुम्हारे करे हेॾा मरवा ॾे थी वञे इलाइक़ो ॾिसां ओ काफ़िलो ॾिसां सॾु कयां मुंहिंजो नंढड़ो बचड़ो आहे उन जे करे तड़पी मरी न वञे अल्लाह अल्लाह भॼे थी भॼी करे सफ़ा खां भॼी करे मरवा जे चोटी ते वञी करे वरी पुट जो ख़्याल थो अचे मथां को जानवर न खाई वञे वरी मोटोड़ंदी डोड़ंदी वरी अचे थी वरी होॾे थी वञे 7 चकर ॾिनई अल्लाह फरमाए जिब्रील जी रबे जलील हाजरा डोड़ी मां रब खे न जो डोड़ण ॾाढो वणियो जाते इस्माइल अलैहिस्सलाम सुतो पियो उन जे पेरनि ते वञी करे पर हण हाजरा जो डोड़ण क़बूल कए अञा जो पर जो आईंसि 7 चकर ॾेई जो अची ॾिसे अल्लाह अल्लाह जनाब इस्माइल अलैहिस्सलाम जे पेरनि मां पाणी पियो हले चौधारी मिठी ॾेई चए थी ज़म 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 बी जे ज़मज़म न चवे सां हिते बि अची वञे आबे ज़मज़म इहो जनाब इब्राहिम इस्माइल अलैहिस्सलाम जा कदम मुबारक लॻल जिब्रील जो पर मुबारक लॻल अम्मा बीबी हाजरा जी दुआ जो असर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र मुबारक आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको आबे ज़मज़म जे पीअण खां में दुआ घुरे क़बूल थी वेंदी पर जेको आबे ज़मज़म के ॾिसंदो वेंदो अल्लाह जी रहमत वसी पवंदसि चवनि सुभान अल्लाह आबे ज़मज़म जे ॾिसण सां रब जी रहमत जो मींहुं वसे काबतुल्लाह जे ज़ियारत सां अल्लाह जी रहमत जो मींहुं वसे अल आलिम कंहिं हक़ जे आलिम जे चेहरे के ॾिसण सां हा आलिम आलिम मामूली है ताजे में मशगूला दाढ़ी रखी दर कपड़ा सादा तन इन्नल उलमा वरसतुल अंबिया चवना सुभान अल्लाह फरमाए आलिम नबियन जा वारिस आलिम का वारिस नबियन जा उलमा उम्मती का अंबिया बनी इस्राइल मदीने जे मीर फरमाए मुझी उम्मत जा आलिम इए कम कंदा जे बनी इस्राइल जा नबी कंदा दोस्तों पाण फरमायो उन आलिमन सब आलिम थी वञो छो त आलिम जो वॾो दर्जो मामूली न अथव आलिम मामूली न अथव आलिम फरमाए जेको कंहिं आलिम सां हथ थो मिलाए हथ मिलाइण जे करे ईअं हथ मिलाए ॼण नबीअ सगोरे सां हथ मिलाए आलिम मदीने जे मीरा मिना जे लोल इमामुल अंबिया फरमायो जेको आलिम कंहिं कब्रिस्तान तां गुज़र करे वञे आलिम या तालिब या क़ुरान जो हाफ़िज़ अल्लाह अल्लाह फरमाए न आलिम जे गुज़र करण सां इन जे बरकत सां अल्लाह 40 ॾींहं कब्र वारनि जे मथां अज़ाब उतारे थो छॾे नाराए तकबीर नाराए तकबीर कायदीन जमीयत उलमा इस्लाम स्टेट पे जलवा अफरोज़ थी रहिया आहिनि पंहिंजे क़यादत जी ॿई हथ फिज़ा में बुलंद करे नारनि सां इस्तक़बाल कयो नाराए तकबीर नाराए तकबीर जमीयत उलमा इस्लाम हज़रत मौलाना फजलुर रहमान
कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान नाराए तकबीर बच्चन वोट हमारो खुदा जी साज और कसमा आलिम ता मामूली सब कुल हल यस्तवी अलदीन यअलमून वल्लदीन ला यअलमून जाहिलाई आलिम हिक जहिड़ा न क़यामत जे दिहाड़े अल्लाह आलिम के 80 माण्हुनि जी सिफारिश 80 माण्हुनि जी रब चंदुसि त पंहिंजी सिफारिश ते आलिम 80 माण्हू जन्नत में वठी वञे आलिम निंड पियो हुजे सॼी राति इशा जी नमाज़ पढ़ी सुतो निंड पियो हिन जाहिल आबिद सॼी राति मुसल्ले ते पियो नफ़िल पढ़े तस्बीह जी ठक ठक जिक्र अस्कार तहज्जुद सॼी रात मुझे दिल पर नबी मुझे सोहने नबी मिठड़े मोहम्मद अरबी सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे रब मां के चयो सोहना ॿुधो ॿुधो सोहना इन आबिद जी इबादत का वधीक मां अल्लाह के आलम जी निंड प्यारी है आलिम जी निंड भी इबादत आलिम मामूली ॻाल्हि न अथई तंहिंजे करे मुंहिंजे साईं फरमायो कुन आलिमान आलिम थी वञो साईं आलिम न थियासीं अछियूं ॾाढ़ियूं थी वञूं हाणे काॾे वञो फरमाए आलिम न थिया हो त आओ मुतालिमन भला तालिब बणिजी वञो इल्म जी तलब कयो तालिब इल्म जो बि वॾो दर्जो ख़ुदा जी ज़ात जो कसम मुंहिंजे साईं फरमायो जेको घरां बिस्तरो खणी करे निकितो मथे ते आयो मदरसे में पढ़ण जे लाइ फरमायो अल्लाह जे रस्ते में जेसीं ताईं घर न मोट अल्लाह जे रस्ते में हे तालिब मामूली न अथव ओ बचल सूरे जे वोट वारो इलाइक़े जा मुस्लमानो तव्हां सां घुमो तव्हां सां कदम ज़मीन ते पर हे तालिब हे जेके तालिब इल्म आहिनि हे अरबी पिया पढ़नि हे फारसी पिया पढ़नि हे सर्फ पिया पढ़नि वो कायदो थो पढ़े वो नाज़रा पियो पढ़े वो हिफ़्ज़ पियो करे ख़ुदा जी ज़ात जो कसम इहे घुमंदा आहिनि तव्हांजे ॻोठ में इहे ईअं न ख़ुदा जी ज़ात जो कसम दुनिया वारो रब फरमाईंदो अमराए को वञो ओ पंहिंजा नूरानी पर विछायो ये आलिम ऐं तालिब तव्हांजे परनि ते घुमनि मामूली ॻाल्हि न अथव आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुन आलिमान सभु आलिम थी वञो आलिम न थिया त मुतअल्लिमान तालिब बणिजी वञो हे तालिब मदीने जे मीर इमामुल अंबिया जा मेहमान अथव वो कंहिंजो मेहमान वो कंहिंजो मेहमान हे क़ुरान वारो ही तालिब ही मिठड़े मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मेहमान हे अहल अथव अल्लाह जा अहल फरमाए आलुल क़ुरान हुमाली फरमाए क़ुरान वारा मुंहिंजा अहल अथव तंहिंजे करे आलिम न थिया हो त तालिब इल्म जी तलब कंदे कंदे मौत अची वञई क़यामत जे ॾियारे उथ में अल्लाह तोखे आलिम करे उथारींदो साईं असां आलिम न थी सघियासीं असां तालिब बि न थी सघियासीं वाह रहमत वारा नबी फरमाईंदा वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन सारे जहान जे लाइ रहमत बणी करे आयो हुजूर तो चवे कंहिं न कंहिं पासे खां मुंहिंजा गुनहगार उम्मती बची वञनि बेड़ा पार थी वञनि आलिम न थिया त तालिब थियो जे तालिब न थिया त आओ सामिअन भला आलिम जे मजलिस में वञो सुभान अल्लाह यार उलमा जी मजलिस पान फरमाए जेको कहीं आलिम जे मजलिस में अची वेठो ॼण कहीं नबीअ जे मजलिस में वेठो जॾहिं मां ग़ज़ाली रहमतुल्लाह फरमाए मां ख्वाब ॾिठो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत ॾिठो त जनाब मूसा अलैहिस्सलाम आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलियो जी साईं तव्हां फरमाया तो उलमा उम्मती का अंबिया बनी इसराइल मुंहिंजी उम्मत जा आलिम इहे अथव
ये कम कंदा जी बनी इसराइल जा नबी सही आलिम मती नबी पार फरमाए मुझे उम्मत जो आलिम चाहिए तो इन सामिल एरे रिकॉर्ड कर बस उलमा की स्टेज भर दी भैया मैं जल्दी खत्म क्या जागो गया अब जागो गया बोलो थोड़ो तवज्जो मैं परे खाया 400 किलोमीटर लाल का मैं परे थोड़ो तो इमाम खिजारी रहमतुल्लाह फरमायो मूसा अलैहि सलाम मूसा मिलो बाकी जी अस्सलाम वालेकुम माजो मास वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू तो मुझे मूसा अलैहि सलाम के ट्रे की छुट्टी माजो अस्सलाम वालेकुम व सलाम तो खिजारी रहमतुल्लाह फरमायो तो मां चयो मास अल्लाह ताला जने तो का पूछो हो वमा तिल कभी यमीनी कया मूसा मूसा तुझे हाथ में चाहे सदिए तने तो जो तो काल ही आफाया अतवक्कु अलैहा व अहुस्सु बिहा अला गनमी वली फीहा मआरिब उखरा संगे लट्ठा तोरो तो जो कजो संगे लट्ठा ये लट्ठा जामा बकरी उतारी नो अब जागो दा मुने न दार अब आजे के मुने न दार दो तो कम ये के मुने न दार अब खैर बाहर बन गया तोरो तो जैसे ये लट्ठा न जामा बकरी उतारी नो हिन सां बकरियुनि खे टारी छाणे ॾिनो आहे साईं हिन सां टे करे बि बीहंदो कम वठंदो आहे तूं अलाह सां टे छो कई ग़ैर मला फरमा मां पुछो मां तूं अलाह सां टे छो कई जी त मां कलीम हुउसि रब सां कलाम कंदो हुउसि ग़ज़ाली रहमतुल्लाह फरमाए त पोइ मां बि त कलीम सां पियो ॻाल्हायां जैसे तो सच चवा तो उलमा उम्मती का अंबिया बनी इसराइल मुझी उम्मत जा आलिम ये कम कदा जी बनी इसराइल जा नबी चो सुभान अल्लाह कहने का हमें सब आलिम थे आलिम न क्या हो तो तालिब थे हो तालिब भी नसीब न क्या हो तो आलिम जी कचहरी में नींदा कई आलिम की ज़ियारत करना क्यों उलमा की मजलिस में यो भी न थी सके पाण फरमायो घर वेठा हो बनीअ जो कारोबार आहे दुकान पिया हलायो घर में ॿियो कमु अथव औ मुहिब्बन चओ सुभान औ मुहिब्बन आलिमनि सां मुहबत करियो अवां जे दिल में आलिमनि सां मुहबत हुजे प्यार हुजे घर में कमकार कंदो कयो भली कयो न तालिब न थियो कचहरी नसीब न थी अथव तव्हांजे दिल में आलिमनि सां मुहबत हुजे आलिमनि सां प्यार पाण फरमाए अलमरु मा मन अहबहु कमा क़ाल पाण फरमाए जंहिंजी जंहिंसां मुहबत हूंदी उन सां गॾु हूंदो फरमाए त वला तकुन खामिसन पंजी कमाइत में न अचिजो चार कमाए तो छुटकारे जो आलिम थी वञो आलिम न थियो त तालिब थियो तालिब न थियो त सामिया थियो कचहरी में वञो आलिमनि जा वाइज़ ॿुधो इहो बि नसीब न थियो त औ मुहिब्बन बचल सूरज जे ॻोठ वारो अबे नबी जो फरमान तो बड़ा उन साईं जो फरमान जो मा यंतिकु अनिल हवा इन्नहु इल्ला वहयु यूहा पंहिंजे तरफ़ न ॻाल्हाईंदो ज़बान मुंहिंजे साईं जी कलाम रब जो उन साईं जो फरमान तो बड़ा जंहिंजे लाइ फरमाए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन जंहिंजे नुबुवत जो बयान क़ुरान में मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन जे मोहम्मद मुस्तफा जे रहमत जो बयान कुरान में नुबुवत जो बयान कुरान में मुझे साईं जे अखलाक जो बयान व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम जे मुझे साईं जे चादर जो बयान कुरान में या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला उन साईं जी जो गाल कया जो घुमे रब फरमाए ला उक़सिमु बिहाज़ल बलद उन साईं जी गाल जो कया फरमाए ला अमरुका इन्नहुम लफी सकरतिहिम यअमहून सोना तुझी उम्र जो कसम उन साईं जी गाल जो कया जंहिंजे बारे में फरमाए तो वक़्तुहा वल्लैलि इज़ा सजा ओ मुझा सोना कसम मां रब करीम के तो मोहम्मद करीम जे चमकंदड़ चेहरे जो न तो जे सुभान अल्लाह
वो साईं तो चई हाँ पंज जमात में अच जा माना उलमा जी मुखालफत न कजाए उलमा के गालियों न ॾींदा उलमा के घट वध न ॻाल्हाए कर मुक़ाबले में न अचजा असां सॼो ॾींहुं आलम में लॻाईंदा सॼो ॾींहुं आलम जी केला कयो मौलवी हेड़ा संजे अचाना ये संकर की उलमा के गालियों ॾिया छा थींदो फतोहलक तबाह थी वेंदे बर्बाद थी वेंदे खत्म थी वेंदे साईं उलमा सां मोहब्बत कया बार फरमाए जंहिंसां मोहब्बत होंदी उन्हीं सां गॾु हो हमारा गुलाब जो गुल वठी आयो बार में छदरस जे गुलाब जे गुल जी क़ीमत 100 छदर के जेको के कदा खंगा एने करे जे मुंहिंजी संगत मुंहिंजी निस्बत गुलाब जे गुल सां ही तंहिंजे करे गुलाब जे गुल जी चकी जो कढियो न त मां बि हुन सां गॾिजी आहियां मूंखे कॾहिं उछिनियो न मुंहिंजी संगत ई हुन सां मुंहिंजी मोहब्बत ई हुन सां मां हुन जे भरिसां बीठी हुयमि हुन जे पेरनि में हथ वो कढी आहे जे गुलाब जी गुल जी क़ीमत 100 तक जेकी कॾहिं खां सबर जी उन जी बि क़ीमत 100 बचन शोर जे गोठ वारो हैदराबाद वारो कत्थड़ वारो तव्हां सां कुझु न आहियो तव्हां सां आलिमनि सां गॾु बीठो हो क़यामत जे ॾिहाड़े जेके हिकु इज़त मिली आहे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह आलिमनि खे चवंदो मां तव्हांखे इन महीने जे लाइ ॾिनो त मां अज़ाब कयो इल्मु ॾिनो आहे त दुनिया में इज़त हिकु इज़त अॼु हलो आलिम 80 माण्हू अची सिफारिशतां नारा हणंदा जन्नत में वञे जेको घर बीठो हूंदो वो भी गॾु आलिमनि सां मां तव्हां पुछां थो तव्हां छा था चओ क़यामत जे ॾियारे असां क़ब्र मां उथूं परचमे नबवी जे साए में असांजो अॻवान शेखुल हदीस उस्तादुल उलमा मरहूम मक़बूल हज़रत मौलाना साईं अब्दुल गफूर कासमी रहमतुल्लाह अलैह हुजे इन परचमे नबवी में हली करे लिवाउल हम्द मदीने जे मीर खे जेको शफ़ाअत ठंडो मिलंदो उन जे साए में हली करे उन जे साए जे का पियो ते सौदो सस्तो या ॾुखियो जे सस्तो आहे त पोइ सुभान अल्लाह चओ त चओ इंशाअल्लाह आलिम सां गॾु होगा कुरान भी है कुरान की ज़ियारत कुरान में जब सवाल में इसने खर्ची भैया मुका इल्म में मथे मुका अकुल में मथी उम्र में मथी मूंखे अदब इजाज़त नथो ॾे जो मां यकीन पंहिंजो वेठो वाइस कयां बस तव्हां ख़ुशनसीब हो जो तव्हांजा हक़ जे आलिम सां मोहब्बत आहे मां उम्मीद कयां उलमा सां मोहब्बत कबी नथा ॻाल्हायो आलिमन सां तू खुशनसीब आहे तू खुशनसीब आहे कहजा कायद दुस्त केड़ा हन कहजा कायद केड़ा शराब में धुत आहे न नमाज में छा एड़ा एड़ा तूने मोकलींदा हो न जो एकड़े का पुछे को जज सही बे खबर तव्हां फॉर्म भरण आया हो तव्हां ॿुधायो ना सुबुह जी नमाज में मेरे कादू खणी हो मुसलमान चई यार मां सुबुह कॾहिं ॾिठी कान्हे छो त सुम्हंदा आहिनि शराब पी उथंदा आहिनि यारहें बजे जी इहा एॾी ॾुखी निमाज़ आहे जी सोचे घटि में घटि 20-25 त हूंदसि जंहिंखे सुबुह जी नमाज जो रकातूं न आहिनि उहो आलिम खे पियो ॻाल्हाए ख़ुशनसीब आहे तोखे जेको क़ाइद जमीयत मौलाना फज़लुर रहमान मिलियो आहे हर पासे खां अव्वल नंबर में हा खिलाफत भी मिली अथसि वली आहे कुरान जो हाफ़िज़ भी आहे 7 अशर जो कारी भी आहे शेखुल हदीस भी आहे उस्तादुल उलमा भी आहे सियासत में भी पहला नंबर असां खुशनसीब आहियूं जो असांखे क़ाइद जहिड़ो मिलियो आहे कंहिंजा क़ाइद निंड पिया तुंहिंजो मुंहिंजो क़ाइद जमीयत मौलाना फज़लुर रहमान दामत बरकातुहु आलिया रात जो 4 बजे खुदा जो कसम मुसल्ले ते बीही करे पंहिंजे रब जे अॻियां रो कायदे जमीयत हजरत मौलाना फज़लुर रहमान अमीर शरीयत हजरत मौलाना फज़लुर रहमान सर तकब सर बुलंद
बस आखिरी गाल के आलम सबूर आजीवन बिस्तार बनी जो मन शुरू थी तो मां उम्मीद क्या तो इंशाल्लाह ईद का को मौलाना फजल रहमान साहब ऐलान कंदो तहफ़ुज़ ख़त्म नबूवत इन मदरसा जे तहफ़ुज़ लाइ ख़त्म नबूवत नामूस रिसालत जे लाइ इन मुल्क के बचाइण जे लाइ इन मदरसन के बचाइण जे लाइ इन मस्जिद के बचाइण जे लाइ मौलाना चलो इस्लामाबाद अचो मां तहां जे इलाइके मां केड़ा केड़ा मुजाहिद आहिनि जेके हिन मथे सां कफन ॿधी करे मौलाना जे हुकूमत इस्लामाबाद पहुचनि जो इंशाअल्लाह मुहकम से जिंदगी बाकी मुलाकात